पंहिंजावेरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भेनरुनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ड्रामो हिकु अहिड़े मोड़ ते पहुतो आहे जितां हाणे ड्रामे वारनि जे लाइ मोटणु नामुमकिन आहे। यानी ड्रामे खे इन चोट ते पुॼायो आहे पंहिंजावेरी खे, इतां कहाणी जी ड्रामे जी कहानी चेंज थियणु ॾाढो मुश्किल आहे। हाणे ड्रामे जी कहानी अॻिते ईअं ई वधंदी जीअं हली रही आहे। जीअं पहिरें नंबर ते तव्हां ॾिठो चाकर खान जो जेको दबदबो नज़र अची रहियो आहे वक़्ती तौर ते आहे, अॻिते इन खे बि मजबूर कयो वेंदो। इहे जेका कासिम जाबिर ऐं रुंडे वारा इन खे मजबूर करे विझंदा, इन खे पंहिंजे घर में जॾहिं क्रोध पवंदो चाकर खान जे घर में, पोइ चाकर खान बि हसीको थी वेंदो। वक़्ती तौर ते जाबिर ऐं रुंडे वारा हिकु थी चुका आहिनि। ॿी ख़ुशख़बरी तव्हांखे ॾींदो हलां त पंहिंजावेरी सां गॾोगॾु रियासत सोप सीरियल बि ईद ते इन जी स्टार्टिंग थियण वारी आहे। ॿियो स्पेल तमामु जल्द मुकमिल थी वेंदो। दोस्तो ईद ते हिन जी पहिरीं एपिसोड हलण जी जेको आहे न आसिरो आहे। अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में कंहिं धमाकेदार ज़बरदस्त वीडियोज़ में। अल्लाह हाफ़िज़।